वरी मूंखे हिकु छोकिरी रांग नंबर करे चयो त तव्हांजो रांग नंबर लॻो आहे, महिरबानी करे मुंहिंजी मदद कयो। आचर जे ॾींहुं ईंदुसि मीरपुर ख़ासि। उन खां पोइ चई त माना मिर्ची लॻ हैदराबाद रोड ते बीठी हुई अकेली। गाॾी में पहुतुसि त मूंखे शक पियो। पोइ मां सुपर मदीना फैमिली हॉल में उते कारी बीगो माण्हू बीठो हो त मूंखे उन में थोरो शक पियो। मां उतां निकिरी जीअं हैदराबाद रोड ते आयुसि त उहा गाॾी मुंहिंजे पोयां आई पे त मूंखे इहो थियो त हीउ मुंहिंजो पीछो करे रहिया आहिनि कारी बीगे वारो। मां मुंहिंजो दोस्त सरदार लियाकत अली लोढे जे ॻोठ ॾे गाॾी काई त उन गाॾी ओसि ताईं ॻोठ ताईं मुंहिंजो पीछो कयो। सरदार लियाकत अली लोढे जी उताक में घिरी वियुसि, उहा गाॾी उतां खां वापसि वई। उन खां पोइ 15-20 मिंटनि खां पोइ ॿ मोटरसाइकिल सवार आया, जिन अची चयो त असांजी छोकिरी हिते आई आहे हीअं ऐं उहे आया ऐं छोकिरी खे साण वठी विया। उहे 2 माण्हू सुञाता आहिनि, हिकिड़े जो नालो आहे खैरो कीरियो, ॿिए जो आहे असगर नोड़ी पाटोई जो। इहा गैंग आहे जिन मीरपुर ख़ासि में ऐं अॻिते ॿिए हंधि इहे वारदातूं कारी बीगो वारो इहे कनि था। पुलिस खे बर वक़्ति इतला ॾिनो, पुराणी मीरपुर जी थाणे वारनि खे बाज़ाब्ता दरख़्वास्त कई आहे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं मीरपुर ख़ासि जे शहरनि खे इन टोले खां बचायो वञे। छो जो हीउ टोलो सरगर्म थियो आहे, हीउ टारगेट करे छोकिरियुनि जे आवाज़ ते कराची जी इन में अगवाजाई प्रोग्राम हो। महिरबानी करे पुलिस ऑफिसर वॾा इन खे सख़्त माना कोई सो कार्रवाई कनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।